जोई में वधंदड़ बदअमनी चोरियन फुरन खिलाफ जोई जे मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमन पीपी शहीद भुट्टो जिसकम SUP अवामी तहरीक PTI बेन तंजीमन जे अगवान शहरन वापारन दुकानदारन कुर्बान खोखर अमीन लिगारी हाशिम खोसो अयूब लिगारी जुम्मन सिंधिया बेन जे अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नेशनल प्रेस क्लब जोई अॻियां धरणो हयो। जिते अगवानन मीडिया के दाइंदे इल्जाम लगायो त जोई में 1 महीने अंदर 25 खां मथे मोटरसाइकिलूं चाबी चोर ऐं जोई जे मुख्तलिफ लिंक रोड तां फुर कयूं आहिनि। जोई शहर बदअमनी जो गढ़ बणिजी वियो आहे। जोई पुलिस ॾोहारनि खे गिरफ़्तार करण बजाए उन्हनि खे तहफ़ुज़ फराहम करे रही आहे। हिननि चयो त चोरी ऐं फुर थियल मोटरसाइकिलनि मां हिकु बि वापसि न आहे थी। पुलिस ॾोहारियुनि खिलाफ़ कदम खणण बजाए वापारी दुकानदारनि खे तंग करे रही आहे। आख़िर में हिननि IG सिंध SSP दादू खां पुरज़ोर मुतालबो कयो त जोई में वधंदड़ बदअमनी चोरियनि फुरनि खे रोके अमन अमान बहाल करायो वञे ऐं फुर थियल मोटरसाइकिलूं मोबाइल सेट ऐं लखे रुपए जो सामान वापसि करायो वञे। लिंक रोडन ते पुलिस पिकटू कायम करे गश्त वधायो वञे। हिननि मुतालबो कयो त SHO जोई खे फौरन बरतरफ़ कयो वञे। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।